दादू मां वाक़िआ अपडेट कंदा हलूं। हुबदार जी रिपोर्ट के मुताबिक़ दादू वेझो ॻोठ मुख़्तियार नगर जामिया मस्जिद अतहर में तहरीक लबैक पाकिस्तान पारां एक शानदार ऐं रूह परवर ताजदारी ख़त्म नबूअत 1500 साला जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें ॻोठाणनि डॉक्टर इम्तियाज़ आराई, डॉक्टर अबरार आराई, सेठ अनवर आराई, हाफ़िज़ मोहम्मद आदिल रिज़वी, मोहसिन अली आराई, अजमल आराई, उस्मान आराई, साफ़ी अज़ीज़ुल्लाह ख़ासकेली समेत ॿियनि मज़हबी ऐं समाजी शख़्सियतुनि जे अॻुवाणीअ में वॾी अंग में माण्हुनि शिरकत कई। महफ़िल में ख़ुसूसी ख़िताब नामूर आलिम दीन अल्लामा मौलाना कारी ज़ाहिद महमूद रिज़वी कयो, जे पंहिंजे ख़िताब में ताजदारी ख़त्म नबूअत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क़, सीरत ऐं ईद मिलादुन नबी जी अहमियत बाबति ॼाण ॾींदे चयो त महफ़िल में महिमान ख़ास सैयद आबिद अली शाह ज़ीशान रब्बानी ऐं ॿिया हुआ। अहिड़े शानदार रूहानी महफ़िल जी कामयाब थियण ते मुंतज़मीन खे ॻोठाणनि पारां साराह पेश कई वई।